नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी तालुके जी यूसी फुलाडियो में ॿियो शहीद बेनज़ीर भुट्टो क्रिकेट टूर्नामेंट फुलाडियो जी क्रिकेट ग्राउंड में खेॾियो वियो। रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स जे मुताबिक़ जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सांगड़, हैदराबाद, मीरपुर ख़ास, खिपरो समेत केतिरनि शहरनि जी 32 टीमुनि में खेॾियो वियो, जंहिंमें टास खिपरो जी टाइगर अलियुनि खटी, जंहिंमें फ़क़ीर बचियल अलियुनि खे पहिरीं बैटिंग खेॾण जी दावत ॾिनी। जे 12 ओवरनि में 234 रन्सुनि जो टारगेट ॾिनो बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो कयो, जॾहिं त खिपरो जी टाइगर अलियुनि 169 रन्सूं ठाहे सघी ऐं समूरी टीम आउट थी वई, जॾहिं त फाइनल खटण जी ख़ुशी में फ़क़ीर बचियल अलियुनि जे हामियुनि पारां दोहलनि ऐं शहनाइनि ते झुमरियूं हणी रांदीगरनि खे ख़ूब दाद ॾिनो वियो। जॾहिं त मैच जे महिमान ख़ुसूसी अॻूणे चेयरमैन फुलाडियो बाबू लक्ष्मण दास माली सेठ माधूमल माली पारां विनर टीम खे यूनिक मोटरसाइकिल ऐं रनर टीम खे 10,000 कैश इनाम ॾिनो वियो, जॾहिं त मैन ऑफ द फाइनल मुख्तियार छछर टूर्नामेंट जो बहितरीन रांदीगर ज़ाकिर जट, तेज़ तरीन सेंचुरी ठाहींदड़ रांदीगर मुज़म्मिल शेख, बहितरीन फील्डर हरचंद गुजराती, जॾहिं त बहितरीन ऑलराउंडर शाहिद काकड़ खे यूसी मिठू फ़क़ीर ढेर जे अॻूणे चेयरमैन रईस सिकंदर अली मरी ऐं सेठ माधूमल लक्ष्मण दास माली, अली अहमद शर, डॉक्टर मंगाराम माली, टीकम दास, इफ्तिखार गुज्जर, हरचंद राय खत्री ट्रॉफियूं ऐं कैश इनाम ॾिना। इन मौक़े ते रईस सिकंदर मरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सेहतमंद माशरे लाइ ज़रूरी आहे त उन में रांदियूं हुजनि। इन सां असांजा नौजवान नशे ऐं बुराइनि खां बची वेंदा। असां सभिनी जी कोशिशि रहंदी त फुलाडियो में हर साल रांदियुनि जा मेला ॾींहंनि खां जारी आहे। तव्हां हिनखे कीअं था भाइयों ऐं तव्हां कीअं था